सुप्रीम कोर्ट सीनियर सेनेटर फैसल वावडा MKM पाकिस्तान के अखबार मुस्तफ़ा कमाल के तोहिने अदालत जा शोकास नोटिस जारी करे छॾिया। बिनी अखबारन का 2 हफ्तन में जवाब तलब। फैसल वावडा की प्रेस कॉन्फ्रेंस से वरतल पार मुरादे नोटिस की बुधड़ी एडिशनल अटॉर्नी जनरल अदालत में पेश। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि ज़ाहिरी तौर ते तोहिने अदालत थी फैसल वावडा मुस्तफ़ा कमाल पंहिंजनि बयाननि की वज़ाहत कनि। जजिस वकीलन सहाफ़िन समेत सभिनी में सुठा ख़राब माण्हू हूंदा आहिनि। कंहिं बुरो कयो आहे त उन जो नालो खड़ी ॿुधायो तनक़ीद कयो। इदारे के निशानो बणाइण की इजाज़त न ॾींदासीं। इदारा अवाम लाइ हूंदा आहिनि। इदारनि के बदनाम करण मुल्क की ख़िदमत नाहे। इदारनि में कोताहियूं थी सघनि थियूं। बंदूक खणंदड़ गारियूं ॾींदड़ सभ खां कमज़ोर हूंदो आहे। मां कंहिं ॿिए जो बार बर्दाश्त नथो करे सघां। छा रड़ियूं करे अव्हा इदारे जी ख़िदमत करे रहिया आहियो। मां मार्शल लॉ की हिमायत कंदड़नि जो कॾहिं दिफ़ा न कंदुसि। पाकिस्तान भारतीय क़यादत जे बि बुनियाद ते हक़ीक़त जी उबतड़ जारहाणी बयाननि खे रद्द करे छॾियो। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त पाकिस्तान भारतीय क़यादत जे बेबुनियाद बयाननि खे रद्द करे थो। पाकिस्तान पंहिंजी सिक्योरिटी ख़िते जी सलामती खे पेश ईंदड़ ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। पाकिस्तान अफ़गानिस्तान जी सलामती ऐं ख़ुदमुख्तियारी जो हामी आहे। पाकिस्तान जा ईरान सां भाइपी वारा लाॻापा आहिनि। गवादर 4 बहार के जाड़ो बंदरगाह करार ॾिनो वियो। भारत ईरान विच में कंहिं बि मामले ते पाकिस्तान रद्द अमल न ॾींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां चीनी कंपनी के वफ़द की मुलाकात। वफ़द पारा पाकिस्तान में मादनियात के शोबे में सीड़पकारी वधाइण में दिलचस्पी जो इजहार। चीनी वफ़द पाकिस्तान में मिनरल पार्क ठाहिण के हवाले से वज़ीर आज़म के तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। चीनी कंपनी के बरामदी शयुनि की तैयारी लाइ सीड़पकारी की दावत। वज़ीर आज़म जो चवणु आहे त हुकूमत मुल्क में परॾेही सीड़पकारी वधाइण लाइ तरजीही बुनियादनि ते कदम खणी रही आहे। चीन पाकिस्तान जो पुराणो दोस्त तरक्की में अहम भाईवार है। वज़ीर आज़म पारा लाॻापियल वफ़ाक़ी वज़ारतुनि ऑफिसरनि के चीनी कंपनी सां मुशावरत की हिदायत। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर निगरान दौर जी समूरनि क़दमनि जी जांच कराइण जो ऐलान करे छॾियो। KP असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त निगरान दौर में इंतज़ामी ऐं मुआशी क़दमनि जी जांच लाइ कमेटीज़ जोड़ियूं वेंदियूं। ऑपोज़िशन जो निगरान हुकूमत जी बजट ख़िलाफ़ बयान ॾियण ते तनक़ीद करण जे बराबरि आहे। वफ़ाक़ KP हुकूमत खे 300 अरब रुपया घटि ॾिना। ॻाल्हि न ॿुधी वई त वापडा जे इदारनि ते कब्ज़ो कंदासीं। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान काज़ी फैज़ ईसा जी परॾेही दौरे ते रवानगी। जस्टिस मुनीब अख्तर वक़्ती चीफ जस्टिस हूंदो। जस्टिस मुनीब अख्तर वक़्ती चीफ जस्टिस तौर सुभाणे हलफ़ खणंदो। चीफ जस्टिस खां सवाइ मंसूर अली शाह सीनियर तरीन जज आहे पर हू बि परॾेह वियल आहे। तंहिं करे जस्टिस मुनीब अख्तर खे वक़्ती चीफ जस्टिस मुक़ररु कयो पियो वञे। SSP खे हटाइण खां पोइ सखर जे DIG खे बि हटायो वियो। DIG सखर अब्दुल हमीद खोसो के हटाए पीर मोहम्मद शाह के मुक़रर किया वियो। अब्दुल हमीद खोसो DIG SPUC मुक़रर। नईम अहमद शेख के DIG स्टैब्लिशमेंट CPO मुक़रर किया वियो। नोटिफिकेशन जारी। अली परवेज़ मलिक ममलिकती वज़ीर तौर हलफ़ खणी वरितो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐवान सदर में मुनक़िद हलफ़ बरदारी तक़रीब में अली परवेज़ मलिक खां हलफ़ वरितो। हलफ़ बरदारी तक़रीब में वफ़ाक़ी वज़ीरनि ऑफिसरनि शिरकत कई। इस्लामाबाद हाई कोर्ट मोबाइल फ़ोन सिमूं ब्लॉक करण बाबति ख़ानगी कंपनी ख़िलाफ़ कार्रवाई खां रोकण वारे स्टे ऑर्डर ख़िलाफ़ दरख़्वास्त नोटिस जारी करे छॾिया। 22 मई ताईं जवाब तलब। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾिना आहिनि त जेको ऑर्डर रिपोर्ट थियो उहो ईअं न हो। असां सिमूं बंदि करण खां न निजी कंपनी ख़िलाफ़ कार्रवाई खां रोकियो हो। मरकज़ी केस 27 मई ते मुक़ररु आहे। सिंध हाई कोर्ट हुकूमत के सूबे जी 32 ज़िलनि में अवामी हंधनि ते पब्लिक टॉयलेट्स तामीर करण जो हुक्म ॾेई छॾियो। जस्टिस सलाउद्दीन पंवर जी सरबराही में 2 रुकनी बेंच अवामी हंधनि ते पब्लिक टॉयलेट्स जी तामीर न करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधायो। दरख़्वास्त गुज़ार जो मौक़िफ़ हो त हुकूमत खे बस स्टॉप एंड शॉपिंग सेंटर्स पार्क्स कब्रिस्ताननि ऐं ॿियनि हंधनि ते टॉयलेट्स तामीर करण जो हुक्म ॾिनो वञे। अदालत रिमार्क्स न आहिनि त पब्लिक टॉयलेट्स तामीर न करण बुनियादी इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे।
सेनेटर इसहाक डार जे नायब वज़ीर आज़म तौर मुक़ररी खे इस्लामाबाद हाई कोर्ट में भी चैलेंज कियो वियो। एडवोकेट नदीम सरवर पारां दरख्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त नायब वज़ीर आज़म जी मुक़ररी जो नोटिफिकेशन आइन जो आर्टिकल 4 जी भनकड़ी आहे। वज़ीर आज़म जी गैर मौजूदगी में इख्तियार इस्तेमाल कंदड़ नायब वज़ीर आज़म जे उहदे के आइनी हिमायत हासिल नाहे। गुज़िरियल ॾींहुं लाहौर हाई कोर्ट इसहाक डार जे नायब वज़ीर आज़म तौर मुक़ररी ख़िलाफ़ दाख़िल दरख्वास्त ख़ारिज करे छॾी हुई। पीअण जे साफ़ पाणी नेकाल ऐं शमसी तवानाई जे मंसूबनि खे अहमियत ॾिनी वेंदी। महांगी बिजली जो बार बर्दाश्त करणु अवाम लाइ ॾींहों ॾींहुं ॾुखियो थींदो पर वञे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त सोलर सिस्टम सस्ती बिजली लाइ इंतहाई अहम आहे। पीपी चेयरमैन जी हिदायत ते पार्टी कारकुननि जे इलाइक़नि जी तरक़ियाती कमनि ते एतमाद में वरितो आहे। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जी लाहौर में पंजाब एलिट फोर्स जे पासिंग आउट परेड में वर्दी पहिरे ख़ास मेहमान तौर शिरकत। मरियम नवाज़ जो चवणु आहे त पुलिस फोर्स में काफ़ी तब्दीलियूं आणे रहिया आहियूं। असांजा जवान ॾोहारुनि सां बहादुरी सां मुहाॾो अटकाए रहिया आहिनि। जवाननि खे जदीद हथियार ॾिना वेंदा। पुलिस फोर्स खे जे बि सहूलियत जी ज़रूरत हूंदी उहा मिलंदी। वसीलनि में घटिताई न ईंदी। सिंध जे इतलात खाते 6 महीननि खां शाया न थींदड़ 180 अख़बारुनि ऐं रिसालनि खे सिंध मीडिया लिस्ट मां हटाए छॾियो। इतलात वारे सेक्रेटरी नदीम रहमान मेमण जी मंज़ूरी खां पोइ इश्तिहारात जे डायरेक्टर मोहम्मद यूसुफ काबूरो ॼाणायल अख़बारुनि खे सिंध मीडिया लिस्ट मां हटाइण जो नोटिफिकेशन जारी कयो। मोहम्मद यूसुफ काबूरो जो चवणु आहे त डायरेक्टर प्रेस जी रेगुलेटरी रिपोर्ट ते ॼाणायल अख़बारुनि ऐं रिसालनि खे सिंध मीडिया लिस्ट तां हटायो वियो। डायरेक्टर जनरल जी सरबराही में क़ाइम इतलात खाते जी कमेटी जे सिफ़ारिशुनि ऐं रिपोर्ट जे बुनियाद ते अख़बारुनि खे सिंध मीडिया लिस्ट में शामिल करण या हटाइण जो फ़ैसिलो हर 3 महीननि खां पोइ कयो वेंदो। सिंध मीडिया लिस्ट तां हटायल अख़बारुनि जी लिस्ट इतलात खाते जी वेबसाइट ते जारी कई वेंदी। FIA इमिग्रेशन जी कराची एयरपोर्ट ते कार्रवाई। सऊदी अरब मां आयल 2 मुसाफ़िरनि खे जाली पासपोर्ट हुजण ते गिरफ़्तार कियो वियो। गिरफ़्तार जवाबदार उमर फारूक जी पासपोर्ट ते मुज़बैग जो जाली वीज़ा लॻल हो। जवाबदारनि जो ताल्लुक़ हाफ़िज़ाबाद सां आहे। रूस ऐं चीन स्ट्रेटेजिक लाॻापा मज़बूत करण ते इतफ़ाक़ करे वरितो। बीजिंग जे दौरे ते पहुतल रूसी सदर व्लादिमीर पुतिन जी चीनी हममनसब शी जिनपिंग सां मुलाक़ात। चीनी सदर पंहिंजे रूसी हममनसब खे ख़ातिरी कराई आहे त दुनिया में इंसाफ़ जी हुसूल लाइ चीन हर सूरत में रूस सां गॾिजी कमु करण लाइ तयारु आहे। चीन ऐं रूस विच में लाॻापा अमुन लाइ साज़गार आहिनि। चीन ऐं रूसी सदरनि जी मुलाक़ात जी पधिराई में अमेरिका खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो वियो आहे त अमेरिका अञा बि सर्द जंग जा ख़्याल रखे थो ऐं नंढनि ग्रुप्स जी सलामती खे ख़िते जी सलामती खां मथां रखे थो जंहिंसां ख़िते जे ॿियनि मुल्कनि जी सलामती खे ख़तरा पैदा थी रहिया आहिनि। अमेरिका खे इहो रवैयो ख़तमु करणो पवंदो। अरब लीग फ़लस्तीन जी रियासत जे क़याम जो मुतालबो करे छॾियो। रिफ़ा क्रॉसिंग ते इसराइली कब्ज़े जी मुज़म्मत। 2 रियासती हल ताईं फ़लस्तीन में गॾियल क़ौमुनि जे अमन फ़ौज मुक़ररु करण जी घुर। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान चयो आहे त फ़लस्तीनी रियासत खे आलमी सतह ते तस्लीम कयो वञे। आलमी बिरादरी गज़ा में फ़ौरी जंगबंदी जी हिमायत करे छॾी। अमेरिकी परॾेही खाते जे नायब तर्जमान विदान पटेल चयो आहे त रिफ़ा में वॾो फ़ौजी ऑपरेशन ग़लती हूंदी। हमास खे शिकस्त ॾियण लाइ दबाव वधाइण जी ज़रूरत आहे। इसराइल खे गज़ा जे ॾाखणे ऐं उत्तरी इलाइक़नि खे इमदाद ॾियणी पवंदी। पेंटागन जो चवणु आहे त गज़ा ते इसराइली कब्ज़े जी हिमायत न कई वेंदी। अमेरिका इसराइल खे पंहिंजे दिफ़ा लाइ जंगी सामान फ़राहम कंदो रहंदो। गज़ा में इमदाद लाइ ज़मीनी रस्तनि खे खोलियो वेंदो। ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड T20 वर्ल्ड कप लाइ 15 रुकनी स्क्वाड जा नाला फाइनल करे छॾिया। हतमी मुशावरत मुकमल। ऐलान इंग्लैंड ख़िलाफ़ पहिरीं T20 मैच खां पोइ कयो वेंदो। स्क्वाड में 5 फास्ट बॉलर्स, 4 ऑल राउंडर्स ऐं 3 विकेट कीपर्स शामिल हूंदा।